नाज़िन हेडलाइंस सां वठी ख़बरुनि जी शुरूआत कंदासीं। पीपल्स पार्टी जी मरकज़ी नाइब सदर सेनेटर शीरी रहमान चयो आहे त हुकूमत हिकु ॿियो सदारती ऑर्डिनेंस लाइ क़ौमी असेंबली जो इजलास मुलतवी करे छॾियो आहे। शेरी रहमान पारां जारी कयल बयान मूजिबि इख़्तिलाफ़ राय खे ख़त्म करण जी कोशिश तौरु साइबर क्राइम कानून में तरमीम लाइ हिकु ॿियो सख़्त सदारती ऑर्डिनेंस आंदो पियो वञे। अवां खे अहम ख़बर ॾियूं पिया। पीपल्स पार्टी जे मरकज़ी नायब सदर सेनेटर शीरी रहमान चयो आहे त हुकूमत हिकु ॿियो सदारती ऑर्डिनेंस लाइ क़ौमी असेंबली जो इजलास मुलतवी करे छॾियो आहे। शेरी रहमान पारां जारी कयल बयान मूजिबि इख़्तिलाफ़ी राय खे ख़त्म करण जी कोशिश तौरु साइबर क्राइम कानून में तरमीम लाइ हिकु ॿियो सख़्त सदारती ऑर्डिनेंस आंदो पियो वञे। शेरी रहमान चयो त इहो कानून कमज़ोरनि जी हिफ़ाज़त लाइ न पर उन जे बिल्कुलु मुख़ालिफ़ आहे। तबाही सरकार केतिरा ई सदारती ऑर्डिनेंस मंज़ूर करण लाइ असेंबली इजलास मुलतवी करे छॾियो आहे। शेरी रहमान चयो त जेकी ऑर्डिनेंस वज़ीरनि खे चूंडुनि जे मुहिम लाइ रियासती वसीलनि जे ग़लति इस्तेमाल जा इख्तियार ॾींदा मकानी चूंडुनि में धचको ॾेखारे थो त हुकुमराननि माण्हुनि जे ख़ौफ़ सबबि केतिरो अॻिते निकिरी विया आहिनि। अवां खे अहम ख़बर बाबति आगाह कयूं पिया। पीपल्स पार्टी जी मरकज़ी नायब सदर सेनेटर शीरी रहमान चयो आहे त हुकूमत हिकु ॿियो सदारती ऑर्डिनेंस लाइ क़ौमी असेंबली जो इजलास मुलतवी करे छॾियो आहे। शेरी रहमान पारां जारी कयल बयान में इख़्तिलाफ़ी राय खे ख़त्म करण जी कोशिश तौरु साइबर क्राइम कानून में तरमीम लाइ हिकु ॿियो सख़्त सदारती ऑर्डिनेंस आंदो पियो वञे। शेरी रहमान चयो त इहो कानून कमज़ोरनि जी हिफ़ाज़त लाइ न पर उन जे बिल्कुलु उबतड़ आहे। तबाही सरकार केतिरा ई सदारती ऑर्डिनेंस मंज़ूर करण लाइ असेंबली इजलास मुलतवी करे छॾियो आहे। शेरी रहमान चयो त जेकी ऑर्डिनेंस वज़ीरनि खे चूंडुनि जे मुहिम लाइ रियासती वसीलनि जे ग़लति इस्तेमाल जा इख्तियार ॾींदा मकानी चूंडुनि में धचको ॾेखारनि था हुकुमरान माण्हुनि जे ख़ौफ़ सबबि केतिरो अॻिते निकिरी विया आहिनि।